आहे त स्टूडियो लिखियल टीवी पियो आहे अलाए चौकीदार अलाए केरु आहे दादा ओ भाऊ गुज़ारे हो गोरी न पे लगी चीए में न पे दादरा पेर ड्रा है बाबा दादरा पेर ड्रा है हीरे जे बदला जीरो न थी वनी उठाया तो भाऊ ओए ये भागा खुदा जी का सनाई पवई ए मोशनी टोड़े छड़ी जुल्म करे छड़ी अमेरिका उस जहाज में बेहा पियो हले पियो उनाई जो टोपी दा ये बुच्छू यो गान सब चार वाला माधुरी श्री देवी सब निट्री बिटाए छड़ी खा पे टोड़े छड़ी मुजा अरे छो आयो ये ते इन टाइम ते निभागा हनी मुझे मोशनी टोड़े छड़ी गाल करे छातियो थी जण मम्मा चकयो भैया गधणी भी हक वेगरी था के रे तू मां के रावरी तू केरी हां भाड़े छनी मुजो हां वर तुजो फाटो मोजा मोशन टोड़े छनी ओ बस गिदला बना के कम जा मोशनी टोड़े छनी मुजा टीवी में कम करना आयो मां मुर्स लाटू और टीवी में कम करना आयो टीवी जो होलियो थई नहीं केड़ो होलियो थई टीवी वाला ई कम करना जे तू तो कम करे शाहरुख खान से जवान आर मुके शाहरुख खान हां नहीं मुर्स दिसो शाहरुख खान हां शाहरुख आयो तू तो चौकीदार है अरे चौकीदार है ना मालिक खाने टीवी एनटीवी चौकीदार बाबा चौकीदार बाबा है ना हां ये लग कल ही पर आयो तो बाय तू कोने मिले ना ओ मां छा के अखबार में पढ़ी आयो हां तुजो बयान तो माण्हू खपन ओ माण्हू पेलो तू ॾाढो भलो अची निकते हां मां तो के माण्हू नजर न थो अचा बाबा आज टीवी लाइ मेहनत करणी थी पवे कर तो सर क्या थरो पे ये मेहनत ये अभी ना था आऊ जने कैमरा लगंदा छोकरी हुई थी हां हुन जगह को तो भी कोन सकन न कल करे आयो ना कि अखबार में कम अखबार में हाँ। अरे हम दाऊ अखबार ही टीवी हां चार पंज मायो घर बैठी हूं मुसा फोटो में बिठा है हां ही टीवी स्क्रीन आ गई पोने में तो छा करे उन्हें भी रहते थे ना मां ऐसे बार तो समझा वाह चश्मोले समझो वाह अदा कर देना है मेरा पठाना था उठिया 70 रुपए दे हां ताजो 70 रुपए पर वो भी टीवी दे उन 70 रुपए वाले में वही कम कर ये इंटरनेशनल टीवी है हां हां माई थी अचे तो थी भी दारो तो अचो तो सुभाणे शूटिंग आ बाकी को मर्द तो अचे तो माई टीवी में तो माई देनी हो ना बाकी मर्द अचे तो उनके लेखियो ही न था मर्द तो जो तो मर्द ना अचे ना वारन समझा ये दो सुठो स्टाइल आ सोनो सताओ मुछु क्लीन शेव मन लोगो हां वही दोबारा दे पुट तो लगा घर में दर्द लगी है ना घर में दर्द लगी ना वही दोबारा दे पुट तो लगा वही दोबारा जंदा ने गोठा हमके जना तू हो मोरू बाका डामो हो ने पटे ना अब ये वेरी नो ये बाप को नहीं था पाला आयो के अब पटे ना आपको मोशन तो हमारा के बोड़े छयो थे हां के मोशन तो ना के बोड़े जो रे अदाकारी आया ना मोड़े अदाकार ले पैसों का बंद तो सुनो 70 रुपया रो चश्मो 30 रुपया रो रुमाल बस अमा इस स्टूडियो तो वही अदाकारी पुटनी है कौन देना है माना तू मुख्य अदाकारी न दी दे अदाकारी तो है शर्त था केड़ी शर्त दाड़ी दे वो शर्त कबूल कर दे बुधाई दे कबूल कर बाबा साले समोसा साले चायूं असानी खिदमत उन्हें का पो पैसा अल्लाह के हां सीधी ॻाल्हि समोसा चायूं पकोड़ा पकोड़ा
अब चैनल खोली दे मिठाई जी दुकान खोली दे न बाबा माण्हू ख़िदमत कंदा आहिनि न ईअं थोरी वांगुरु सुञाणंदा आहिनि माण्हू ख़िदमत पिया कंदा आहिनि माना गरीब को त हाणे कम लाइ अचे त तव्हां हुनखे कमु न ॾींदव गरीब वञे बनी बनी खपाइजे सुणो अमां बि दुआ कई त या गुलाम से नुमरानी थींदे या मुमताज़ मोलाई थींदे मां चयोमांसि अमां मां गुलाम तो नुमरानी बि कोन थींदुसि मुमताज़ मोलाई बि कोन थींदुसि मूंखे तूं दुआ कर त मां हीरो थियां वहीद मुराद थियां वहीद मुराद जे लाइ मां ॾाढियूं फिल्मूं ॾिसंदो अलाह जूं कथा मां नंढे लाइ खां हा हा वहीद मुराद हा सभु वहीद मुराद ॾाढा घणी ॿुधाए वहीद मुराद आहे अल्लाह बाबा तो न खपी हल 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 न बाबा तो कम ही कोने हिते ना ॿिया मूंखे टीवीअ ते कमु ॾे मूंखे मशहूरु कर मां दुआ कंदोसि हाणे दुआ में घणा ई ॿिया फ़कीर कनि था तुंहिंजी दुआ लॻंदी ई कान मूंखे ख़बर आहे पकोड़ा खाओ ॿीहर जा तव्हां फ़कीरनि खे किथां ॾींदा हूंदो मूंखे ईअं न कर दुआ कंदोसि मूंखे कमु ॾे त मां हीरो थियां फिल्म ते जा टीवीअ ते जा माण्हू मूंखे ॾिसनि अलाह ॾिस केॾो चश्मो ठहे थो वार सभु अमिताभ बच्चन वांगुरु ईअं कंदो आहे न माण्हू मूंखे चवंदा आहिनि तूं हो ई अंधेरी रातों में सुनसान राहों में लॻानो न अमिताभ बच्चन वञे थो सही इंडिया बॉर्डर ते पूरे छॾे नी अमिताभ बच्चन तो ईअं न करे ईअं बाबा अमिताभ कोने बच्चन कोने हिते ॿिया ईंदा बस अचण वारा तूं हाणे वञ पकोड़ा पकोड़ा वठी पोइ ॾिसंदासीं ॻाल्हि पकोड़ा खोड़ पकोड़ा घुरा हेॾिया छोकिरा हेॾिया छा भला पकोड़ा तूं वरी मूंसां गॾु आयो आहीं घटि में घटि फेवर त कर न हा न मूंसां गॾु आहे न हे सफ़ा हो त यशू कुमार हाणे ॾिसो अक्षय कुमार नालो बि सही वठण कोन थो अचे अक्षय कुमार हाणे हुआ अक्षय कुमार हाणे हिनखे थो अचे अक्षय कुमार हे वठ 5 रुपया संभो 5 रुपया पकोड़ा साह वाला या 30 रुपया पकोड़ा ठे जा 20 रुपया चाय साह वाला वठी आ त साहब चाय पे पकोड़ा खाए वो शूटिंग ते था हलो साहब मूंखे टिप त ॾियो न मां वठी जो हितां रस्ते वठी आ टिप जाए रातो पातर हाणे कम मिलियो कोने हिनमहिल हिनखे टिप ॾे हाणे पकोड़ा घुराया थी 20 रुपए जा 20 रुपए जी चाय हिकिड़ो समोसो अकेलो जहिड़ो ई न अकेलो मायूं वेठियो न हीरोइन इंडिया मां या अमेरिका मां आई आहे उहे 20 रुपए पकोड़ा खाईंदे सभु पागो सॼो बाबा तूं खपी न पकोड़ा घुराया न बाबा 20 रुपए जा पकोड़ा ॿिया बि घुराया तो ईअं न कर ॿिया अच्छा चाय खणी जल्दी साहब की चाय पी रुखी चाय थपो था खाई अच जा देर सां पर हिनमहिल चांहि था पियो पकोड़ा खणी आ बा हल ॿार बि असां डिस्टर्ब न कर डिस्टर्ब थो करे उहे शूटिंग आहे मेकअप थींदा मुंहिंजो मेकअप कराए मशहूरु मेकअप में न अथई न छा नालो अथसि बाली अलाए छा हुनखे चवंदा हुन खां मुंहिंजो मेकअप कराए ॾियां बाली मेकअप वारो घणा पैसा वठंदो आहे बाबा तव्हां खां था वठनि असांजो उन खां छा आने मेकअप तुंहिंजो करे ऐं पैसा मां भरियां थोरा पकोड़ा बि खाराया मैं ऐं वॾो त थोरो मुंहिंजो तो त इहो आहे जो मां तुम्हारी फिल्म में कमु थो कयां हा साईं न त घणा डायरेक्टर इंडिया मां धर्मेंद्र बि ॾापो मोकिलियो हा पोइ वञे न धर्मेंद्र रुपयो बि कोन ॾे सुञो आहे मूंखे पक्का हा रुपयो बि कोन थो ॾे कंहिंखे अच्छा बाक़ी रुपयो के कोन थो ॾे सभु फिटे जा दामू रागा ईअं न कर चांहि बि चांहि में बि खंडु कोन ही चांहि अरे बस चांहि खंड पई टरो अलाह के बस टरो बस बाबा मां तो चांहि में फिटी मुझे खंड लाया विचरी गई है बना चांहि में इथे ही जगाए रे हिमा माल नहीं चरिया बना खंड लाया मानो चरिया ना स्टूडियो खोलो ते चरिया मुके तक कर अरे मुझे फाटो बिठाए एडो नजर एचडी टीवी नालो बार में पढ़ियो वाह अच्छा की मानू जी जरूरत आ माया नजर उते लिगारी फलान टीवी मानू जो कदर यो आवे ताई टीवी ते अचते अब कदर छो ना है अथा चैनल को आमी चैनल नमाज ठठी न जोड़ो हां मुके दे कम ने न त मां हड़ताल कंदो थाए भले वने हड़ताल कर हां मां बाहर बेदो मानो के दे मुका लख रुपया वतो नहीं हां लख रुपया वतो हां लख रुपया वतो भाई चाय प्यारी फिकी वरी लख रुपया दी दो लख रुपया तो मुके कम न तो करा आए ये चैनल ना पैसा वठो गरीबन का वरी कम न था करा सिक्योरिटी गुरा नाराज न थे बड़ा इधर तो चाय मुके सही न प्यारी आए पोयो खिलाए छडी मानू खिलाए छडी न थी मुके कम दे मु डाला करे तो मैं डाला करा कि तो घर तैयार किया वा गोता का एक उना जो ना एरिया ता जी एरिया उता आयो फाटक खाना तो है थी धूड़ थियो वरी सेलून दे बीतो हाने गाल बुध सफा को गिगरो ही सब ना अचे जे हां
शाहरुख सां ॾींदो सां सीन बस तूं राज़ी थी शाहरुख कहिड़ो बेटा ई कम यारो हा हा बेट अरे अंधा इंडिया वारो सुभाणे फ्लाइट तो शॉट आ उन जो सुभाणे सीन आ अला हिते कतो ॿुधा जो मुंहिंजे नाले ॿुधा जा मां उन वॾो फैन आहे शाहरुख खान जो उन वांगुरु ॾिस मुंहिंजा वार आहिनि शाहरुख खान वांगुरु चश्मो ॾिस मां शाहरुख खान जो हे पाईंदो आहे न चश्मो तूं ॿुधा कसम से हा शाहरुख जहिड़ो अहिड़ो पाईंदो आहे न चश्मो हा हा हाणे मूंखे कम में न सुभाणे मुंहिंजी रिकॉर्डिंग खां पोइ अची पोइ ॾिसंदासीं तो किथे न किथे वो फिट कंदो हींअर मुंहिंजी जान छॾ पक सां पक ईअं न कजां त मथां कम हुनजी हिकिड़ो गानो हुजे न कसम मूंखे डांस बि ईंदी अथई ईअं कंदो आहे बाक़ाइदे सफ़ाबती डांस ईंदी हा डांस तो कहीं किथे डांस अचे ई कोन दे देखो रोडो वार ठाहियां त पोइ वरी मां वञा थो गंगा में किसे में शाहरुख सुभाणे मेकअप में मां खीसे में माण्हू खई वठंदा आहिनि न मेकअप जो सामान तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे डायरेक्टर हुई मालिक हुई तोखे इहा ख़बर न आहे कंगो आहे तो अहिड़ो कंगो ई कोन मां ॾिसी वरितो आहे हाणे मुंहिंजी छॾे त कम मीटिंग आहे मुंहिंजो दुबई मां घुरायो हेमा मालिनीअ जे पर्स मां कढियो हुन हा अलावा हेमा मालिनी पर्स मां कढी हा हाणे मूंखे सुभाणे कमु ॾिजां हा सुभाणे तो हींअर मुंहिंजी जान छॾे मुंहिंजा पीउ त मां कमु कयां डायलॉग मुंहिंजो कोन ॿुधंदे न डायलॉग हिते सभु माण्हू उथी पियो वञी परू फिल्म जो पुराणो डायलॉग बि यादि अथव परू जो हा जो धाड़ेलो हा ॿुधा ॾिसां विसरी वियो आहे न हिन महिल वरी विसरी वियो ये भाई अदाकार थींदो ऐं ॿियो यादि कयां पोइ वारा उहो पोइ सुभाणे त ॿुधाईंदो तूं यादि करे विसरी मुंहिंजा कम सभु छुटा हा, तूं तुंहिंजे ॿुधाए। यादि में विसरण में न तूं ॿुधा न डायलॉग अथई न कहिड़ो मां अथव? डायरेक्टर आहियां मां एक्टर आहियां मां अदाकार आहियां मूं वटि डायरेक्टर हज़ार आहिनि डायलॉग मूं वटि हा पेट में सूर थो पए छो मां मुंहिंजी डायलॉग ॿुधायां न मूंखे ईअं अलाए छो थो पेट में सूर पए तो वञे मुझसे जान छॾ पोइ सुभाणे रिकॉर्डिंग में ॾींहं कंदे शाहरुख खान ॾिठो मां ॿियो ई थो थियां मूंखे अलाए ॾाढो पेट में सूर थो पए हाणे मर न आहे हिते अलाह बा अरे भाई ये जुल्म तो करे भाई हिते स्टूडियो में सुभाणे पुलिस ने स्टूडियो तक लगा तो तालो हिनखे कढो ॿाहिरि अड़वा कढोसि हिनखे ॿाहिरि कढोसि मां मराए थो जोरा अरे मारे अरे 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 स्टूडियो